खैरापुर नाथन शाह भरिसां बोड़े थाणे जी हद ॻोठ फेकराटो में खोसा बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग सबबि ॿ ॼणा क़तल थी विया। खैरापुर नाथन शाह भरिसां बोड़े थाणे जी हद ॻोठ फेकराटो में खोसा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग सबबि हिकु ॼणो गुलाम शबीर खोसो मौक़े ते फ़ौत थी वियो ऐं हिकु ॼणो नदीम सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे नाज़ुक हालत में लाड़काणो नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। बोड़े पुलिस इतला मिलंदे वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मीअ में ऐं क़तल थियल नौजवाननि खे तालका इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ॿिन्ही क़तल थियल जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया, जॾहिं त जवाबदार जाइ वारदात तां फ़रार थियण में कामयाब थी विया। वाक़े जो आख़िरी इतलाउनि ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। बरकत अली चांडियो, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़, खैरापुर नाथन शाह।